नाज़रीन, प्रोग्राम स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्की सियासत के हवाले से इमरान खान जो लॉन्ग मार्च 4 नवंबर ते इस्लामाबाद पहुंचंदो, जिते इमरान खान जो चवण है तो उनजो हिकिड़ो ही मुतालबो है तो फौरी तौर पर इलेक्शनूं करायूं वञनि, जॾहिं त मुस्लिम लीग नून के कायद नवाज शरीफ शहबाज शरीफ के चयो है तो भली इमरान खान 2000 माण्हू वठी अचे या 20,000 माण्हू वठी अचे, उन सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न कयूं वञनि। ऐं उन खां बाद में मरियम नवाज़ जेका मुस्लिम लीग नून जी नायब सदर आहे, हिन वक़्तु लंडन में आहे, लंडन में हुन प्रेस कॉन्फ्रेंस कई है जंहिंमें चयो है तो इमरान खान चीफ ऑफ आर्मी स्टाफ की मुक़र्ररी के लिए दबाव विझण खातिर लॉन्ग मार्च कर रहियो आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आणणु चाहे तो ऐं हुन जी साज़िश के कंहिं भी सूरत में कामयाब थियण न ॾिनो। जॾहिं त इमरान खान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ कार्ड इस्तेमालु कंदो रहियो आहे ऐं गुज़िरियल ॾींहुं हुन रतो छाण जी ॻाल्हि कई हुई। अॼु जेका हुन ॻाल्हि कई आहे उनजो चवणु आहे त शहबाज शरीफ ऐं आसिफ ज़रदारी PTI खे फ़ौज सां विढ़ाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। लॉन्ग मार्च जो मंतकी अंजाम कहिड़ो थींदो, एंड सीन कहिड़ो हूंदो ऐं उन खां बाद में छा इमरान खान जो मुतालबो मञियो वेंदो या ईंदड़ वक़्त में जीअं मरियम नवाज़ जो चवणु आहे त आइन मूजिब वज़ीर आज़म खे अख्तियार आहे तो वो कहिड़ो थो चीफ ऑफ आर्मी स्टाफ मुक़ररु करे, इलेक्शनूं जेके आहिनि उहो पंहिंजे वक़्त मूजिब थींदियूं। इन्हनि अहम इशूज़ ते अॼु असां के स्टूडियो में जॉइन किया है सीनियर साहब या सीनियर तज़िये निगार कमाल लाशारी साहब, स्काइप ते असांखे जॉइन किया है सीनियर तज़िये निगार बदर समेजो साहब। शुरू कयूं था बदर समेजो साहब खां। बदर, कीअं ॾिसो था पाण हिननि प्रोग्रामनि में डिस्कस कंदा रहिया आहियूं त इमरान खान जेका आहिनि उहे मुख़्तलिफ़ कार्ड इस्तेमालु कंदो रहियो आहे, हिन गवर्नमेंट जेका कोलिशन गवर्नमेंट आहे ज़ाहिर आहे त उनजो टारगेट उहो ई आहे ऐं बज़ाहिर हुनजो मुतालबो आहे त फौरी इलेक्शनूं करायूं वञनि, पर तज़िये निगारनि ऐं अॼु मरियम नवाज़ जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे लंडन में, उनजो चवणु आहे त पंहिंजी मर्ज़ी जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ लॻाइण लाइ इमरान खान लॉन्ग मार्च शुरू कियो आहे। इमरान खान जे लॉन्ग मार्च खे अवां कीअं था ॾिसो, एंड सीन अवांखे कहिड़ो नज़र अचे पियो? मेहरबानी शकील साईं, जेकॾहिं ईअं चइजे त जल्दी इलेक्शन चाहे थो त ज़ाहिर आहे जल्दी इलेक्शन हिन जे लाइ चाहे थो जो जेकॾहिं हू हुकूमत में ईंदो, छा कजो हिन वक़्तु हिन में को शक कोन्हे त जेको वोट जो वक़्तु आहे या वोट जो जेको रुख़ आहे उहो अक्रॉस पाकिस्तान इमरान खान इहो साबित ज़रूरु कयो आहे त वोट हुनखे पवे थो, हुनजे नैरेटिव बिल्कुलु कैरी कयो आहे आवाम खे, वोट जे ट्रेंड खे। इन करे जेकॾहिं वाक़ई अॼु इलेक्शन थिए थी त इमरान खान जे मामले में मुंहिंजे ख़्याल में वजह आहे त उहो इलेक्शन खटे वेंदो ऐं जेकॾहिं इलेक्शन उहो खटे थो वञे त डेफिनेटली उनजो उहो चाहींदो त छाजे करे जो नैरेटिव सदाई इन ई अंदाज़ सां सेल न थींदा आहिनि, इन करे उहो चाहे थो त जेको आहे उहो अॼु हू पंहिंजे नैरेटिव खे कतब आणे उन पोज़ीशन में अचे त पंहिंजो पंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ हू मुक़ररियूं करे सघे, जेके इहे मुक़ररियूं हुनखे अॻिते हली फेवर ॾेई सघनि। बाक़ी जेसि ताईं लॉन्ग मार्च जे हवाले सां ॻाल्हि आहे त पाण हिन ते डिस्कस कंदा रहिया आहियूं शकील साईं त इमरान खान, असां इहो चवंदा रहियासीं ॿारहा त इमरान खान लॉन्ग मार्च न कंदो ऐं लॻे ईअं पियो त न कंदो। ख़ासि करे जेको ही सहाफ़ी जी शहादत जो जेको वाक़ियो कीनिया में थियो, उन हिकिड़ो अहिड़े तरह जो माहौल पैदा कयो जंहिंमें इमरान खान खे हिकिड़ो मौक़ो महसूस थियो, नज़र आयो त ही दिस इज़ द हाई टाइम त उहो लॉन्ग मार्च जो शुरूआत करे। पर मां ईअं सम्झां थो त कंहिं बि सूरत में लॉन्ग मार्च करण जो फ़ैसिलो अल्टीमेटली हुनजे हक़ में वेंदे नज़र नथो अचे जेके हालात आहिनि, ऐं इहो ई सबबु आहे त हू ॾींहं जो त लॉन्ग मार्च करे थो ऐं जेके बि कंटेनर ते बि तकड़ियूं करे थो, शाम जो वरी हुनजो बिहाइंड द जेके चवनि था सीन उहे मुज़ाकरात करण जी कोशिशि थो करे, ख़ासि तरह हुन में जेकी हुनजी उहो धुरियूं आहिनि, जेके हुनजूं साथारी धुरियूं आहिनि, ख़ासि करे काफ लीग जो लीडर। ॾिसो काफ लीग टेक्निकली केॾो बहितरीन कार्ड्स खेॾानि। हिन वक़्तु काफ लीग PTM सां गॾु बीठी आहे, PTI सां गॾु बीठी आहे। जीअं चवंदा त जहिड़े बि तरफ़ खां बटर हूंदो परेड जे उहो PTI काफ लीग जे हथ में आहे। हिन वक़्तु बि जेकॾहिं PTI जे वोट जो वधि में वधि जेको फल आहे उहो पंजाब जी CM शिप आहे जेकी काफ लीग वटां 10 सीटूं आहिनि। ओहिड़ो PTM में बि सुभाणे जेकॾहिं PTM कंहिं जॻह ते आई या वधीक बहितर पोज़ीशन में आई ऐं हींअर बि आहे
त उहो ओॾो बि चौधरी शुजात जी सूरत में उनखे फ़ाइदो पवंदो। बाक़ी मूंखे नथो लॻे त लॉन्ग मार्च, अवल बि असां इहो चवंदा रहिया आहियूं, हींअर बि दोहिरायूं था, लॉन्ग मार्च हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो आहे ऐं हुनजो क़तन कोई इमरान ख़ान खे फ़ाइदो नज़र नथो अचे। जी शकील जी कमाल, अवां लाहौर में रहिया आहियो, रिपोर्टिंग अवां लाहौर में कई आहे। ही लॉन्ग मार्च बि लिबर्टी चौक लाहौर खां शुरू थियो आहे। पाण जेकॾहिं ॾिसूं डिस्टेंस जे हवाले सां त हिकिड़े ॾींहं जे अंदरि 20 to 30 किलोमीटर जेको आहे उहो लॉन्ग मार्च जेको आहे डिस्टेंस कवर कयो वञे थो पियो। इहा पीटीआई जी स्ट्रेटजी आहे। ऐं तव्हां उतां जी पब्लिक जो जेको जेकॾहिं पाण रेस्पॉन्स जी ॻाल्हि कयूं त लाहौर में पब्लिक केतिरो रेस्पॉन्स ॾिनो आहे। ईंदड़ वक़्त में जॾहिं ही लॉन्ग मार्च उहो इस्लामाबाद जी हदुनि में दाख़िल थींदो, उन वक़्तु तव्हां पब्लिक जी जेकॾहिं पाण फॉलोइंग ॾिसूं, पार्टिसिपेशन ॾिसूं, त उहो सीन तव्हां कीअं नज़र अचे थो? ॾिसो, ॿ अलॻि शयूं आहिनि। लाहौर जो रिस्पॉन्स ऐं वरी इस्लामाबाद पहुचण उन वक़्तु पोज़ीशन लॉन्ग मार्च जी। लाहौर में तोड़े जो गुज़िरियल वक़्तु जेके 4 साल हुकूमत रही पीटीआई जी, त वज़ीर अलाशिप बोज़दार साहब वटि रही, त लाहौर में उहो डिलीवर न करे सघिया। ऐं अवां उन खां पहिरियां जो जेकॾहिं टेन्यूअर ॾिसो, वॾी वज़ारत जेका शहबाज़ शरीफ़ वटि रही 2 टेन्यूअर ऐं तक़रीबन को 10 साल, त लाहौर जो अवां उन्हनि ॿिन्ही सां जेकॾहिं तव्हां पंहिंजो मुक़ाबिलो कयो त हिननि पोयनि 4 सालनि में अव्हांखे को वॾो प्रोजेक्ट, को वॾा ख़ातिरख़्वाह जेको आहे, को लाहौर में तब्दीली या तोड़े पंजाब में जेका आहे अव्हांखे नज़र न ईंदी। पर उन खां अॻु वारो जेको आहे माहौल या अॻु वारी जेका तरक़ी आहे उहा अव्हांखे नज़र में ईंदी। हा, उनजो मुतबादिल इहो आहे त लाहौर में पीटीआई जा माण्हू या पीटीआई जो जेको रूट आहे उहो माण्हुनि जी सूरत में मौजूदु आहे हुते। पीटीआई जी सूरत जो मतिलबु चवणु आहे त इमरान ख़ान, पीटीआई खे जेकॾहिं अवां इमरान ख़ान खां थोरो अलॻि था कयूं त पाण खे वरी उते रिज़ल्ट जेको आहे नज़र नथो अचे। अवां ज़िमनी जेके नतीजा आहिनि उन्हनि खे ई जेके नज़र में रखंदो त इमरान ख़ान जिथे जिथे बीठो आहे, ज़ाहिर आहे 1-2 सीटुनि खां छॾे करे हुन खटियो आहे। पर जेकॾहिं इमरान ख़ान उते न हुजे ऐं ॿी क़यादत जेका आहे उते बीहे त यकीनन नतीजा जेके आहिनि उहे न हुजनि हा। इहो ख़ुदि वॾो सुवालु आहे त पीटीआई में इमरान ख़ान खां सवाइ पार्टी जी जोड़जक जेका आहे सा उहा, या इमरान ख़ान खां सवाइ जीअं पाण वठूं त नवाज़ शरीफ़ न आहे त शहबाज़ शरीफ़ अची वियो, शहबाज़ शरीफ़ न आहे त मरियम नवाज़ अची वई। ईअं पीपल्स पार्टी खे ॾिसूं असां त यूसुफ रज़ा गिलानी जेकॾहिं उहो नाल थिए थो त परवेज़ अशरफ ऐं उहो न आहे, त ईअं हिते इहो थोरो मामिलो पंहिंजो सुवालु आहे, मुंझल आहे। पर पीटीआई खे लाहौर मां जेका सपोर्ट आहे उन खे रद्द नथो करे सघिजे। अॻिते बि केसीं ताईं गुजरांवाला ते मां वञो था त काफ लीग बि भली ॿिन्ही ॿेड़ियुनि में सवार हुजे, पर हिन वक़्तु जेका आहे सा उहा पीटीआई सां बीठल आहे। पीटीआई सां उहा बीठल आहे। उन जेके सपोर्टर आहिनि, उनजा जेके जेके हल्का आहिनि उते उहे यकीनन सपोर्ट कनि था, हिकु त हुकूमत जी सूरत में बि, वज़ीर आला जी सूरत में बि, ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि जे सूरत में बि जेके आहिनि उहे उन्हनि सां हेसि ताईं गॾु आहिनि। हाणे इन खां पोइ जेकॾहिं पाण चऊं त लाहौर जूं हदूं या बाक़ी जेका पंजाब खां गुज़री करे जॾहिं इस्लामाबाद पहुचनि था, त इस्लामाबाद वरी हिकिड़ी ॿी स्टेट आहे। उते हिकिड़ी हुकूमत जेका आहे, उते जेके इंतिज़ाम आहिनि उहे ॿियनि वटि आहिनि। हाणे उन्हनि खे हू केतिरो, हीअ त ज़ाहिर आहे जितां जितां वञनि था उनखे का तकलीफ़ कान्हे का, जितां जितां गुज़रनि था उन्हनि जो इस्तक़बाल थिए थो, उन्हनि जूं सहूलियतूं थियनि थियूं, गवर्नमेंट उन्हनि जी आहे, त उहो हिकिड़ो उन्हनि खे लाइ मसइलो कोन्हे को। हा, जॾहिं पंजाब इस्लामाबाद पहुचनि था उते हिननि जी ॾुखियाईनि जो शुरूआति थींदी। उन्हनि ॾुखियाईनि खे पीटीआई जी जेका ही माण्हू आहिनि गॾु, जेके कंहिं कुझु रहनि था, कुझु वापसि वञनि था, कुझु शरीक थियनि था, उहे उन्हनि खे कीअं मोह ॾींदा, असुलु मसइलो उतां शुरूआति थींदी। त उहे उन्हनि ॾुखियनि सूरतुनि खे, उन आसूगेसनि खे, उन रुकावटुनि खे कीअं पार करे वेंदा। ओसी ताईं पाण को नतीजो जेको आहे उहो हिन वक़्तु हिननि जे लाइ सेफ साइड आहे, हिन लाइ बिल्कुलु ईज़ी आहे। उन वक़्तु मूंखे नथो लॻे त उन्हनि सभिनी मरहलनि खे हू उबूर करे ऐं अॻिते जेके आहिनि उहे क्रॉस थी वञनि या अॻिते वञनि। ख़ुदि हुकूमत बि हिन वक़्तु ताईं जेके माण्हू मुख़्तलिफ़ घुराया आहिनि, रेंजर्स आहे, उते मुख़्तलिफ़ जेके ऐलान थियनि था, मुख़्तलिफ़ जेके इंतिज़ाम कया विया आहिनि, नथो लॻे त हीअ सवले तरीक़े सां इस्लामाबाद में दाख़िल थी सघनि। बदर, पाण जेकॾहिं बैकडोर ॻाल्हियुनि जो ॾिसूं त पहिरें डे 1 खां वठी बैकडोर ॻाल्हियुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं ख़ुदि उहो एडमिट DGISI बि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में एडमिट कयो आहे, इमरान ख़ान बि एडमिट कयो आहे। ॾींहं जो भली लॉन्ग मार्च हुजे पर लेट नाइट में उहे सिलसिलो मुलाक़ातुनि जो हलंदड़ आहे। तव्हां कीअं ॾिसो था जेकॾहिं ही लॉन्ग मार्च पीटीआई जी जेकॾहिं स्ट्रेटजी आहे उनखे जेकॾहिं KPK मां बि वॾे अंग में माण्हू पहुचनि था ऐं कामयाबु रहे थो त इस्लामाबाद में बि वॾो अंग वठी वञण में कामयाबु थिए थो पियो, उन सूरत में कोलिशन गवर्नमेंट जी स्ट्रेटजी कहिड़ी हूंदी? नवाज़ शरीफ़ त चयो आहे त ॻाल्हियुनि जी का बि ज़रूरत कोन्हे, इवन जेके बैकडोर ॻाल्हियूं आहिनि उन मां बि लॻे थो त नवाज़ शरीफ़ उन ते राज़ी न आहे।
ॿियो जेको इंपॉर्टेंट कार्ड आहे ऐन वक़्त ते खेॾी सघिजे थो उहो आहे परवेज़ इलाही पंजाब जे चीफ मिनिस्टर वारो। हिन वक़्तु जीअं कमाल चयो त सेफ साइट आहे पंजाब जे अंदरि, पर जॾहिं इहो क्रिटिकल फेज़ में दाख़िल थींदो उन वक़्तु तव्हांखे स्ट्रेटजी कीअं नज़र अचे थी ॿिन्ही तरफ़नि जी, पीटीआई जी ऐं कोलिशन गवर्नमेंट जी? शकील साईं, तव्हां ॾिसो इमरान जी जेकी मुंहिंजी नज़र में वॾी स्ट्रॉन्ग पॉइंट आहे उहा इलेक्शन जा रिज़ल्ट। इमरान खे जेकॾहिं वोट पियो आहे त उनजी क्रेडिबिलिटी वधे थी, ज़ाहिर आहे उहो वधीक क्रेडिबल नज़र अचे थो त भई माण्हू हुन सां गॾु आहिनि। बाक़ी जेसि ताईं लॉन्ग मार्च जो तालुक आहे, मां नथो सम्झां त लॉन्ग मार्च कॾहिं बि असां वटि जेसि ताईं खां हक़ीक़ी कुवतूं उनजे राय सां मुतफ़िक़ न हुजनि। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं नवाज़ शरीफ़ चीफ जस्टिस जे हवाले सां वठी निकितो लॉन्ग मार्च ईअं ई लाहौर मां, त नवाज़ शरीफ़ खे लाहौर पहुचण खां पहिरियां ई उन जा मुतालबा मंझी विया ऐं उहे मुतालबा कंहिं मंझि आया, उनमें नवाज़ शरीफ़ जो ख़ासि रोल न हो। ज़ाहिर उहो इस्लामाबाद पहुतो ई न हो त कीअं पंहिंजे लॉन्ग मार्च खे साबित करे पियो सघियो त हुते, जीअं असीं अॼु ॻाल्हायूं था पिया त इस्लामाबाद में केतिरा माण्हू पुॼंदा। मां ईअं सम्झां थो त जेको पोयां प्रेशर हुयो इहो वॾो वाटरशेड मूवमेंट आहे पाकिस्तान जी हिस्ट्री में। हिकिड़ो वॾो नओं रुख उन खां पोइ ज़ाहिर थियो आहे जो इमरान भले हाणे बैकडोर जे हवाले सां जेतिरी बि कोशिशि करे पियो, मां नथो सम्झां त इमरान जी का ख़ासि ख़ातिर खां ॻाल्हि ॿुधी वञे थी। हा, परवेज़ इलाही जे गॾु हुजण जे करे एटलीस्ट ईअं आहे त दरवाज़ो अॻियां माण्हू खोलनि था, पोइ ॻाल्हि मञनि था या नथा वञनि, पर एटलीस्ट दरवाज़ो अंदरि टपण लाइ हुनखे चवनि था ठीकु आहे तव्हां वियो, तव्हां चांहि पियो, तव्हां असां सां ॻाल्हायो। बाक़ी मां नथो सम्झां त को इन सां को ख़ासि इमरान वारी धुर खे फ़ाइदो थो पवे। हा, ईअं ज़रूरु थी सघे थो त ॾिसो पॉलिटिक्स ऑफ गेम ऑफ पॉसिबिलिटीज़ आहे, ट्रिक्स ऐं जो कमाल आहे हिन में। ईअं बि थी सघे थो त परवेज़ इलाही अहिड़े नमूने पता रखे त इमरान बि मजबूर थिए जो हुनखे का मुस्तक़िल हैसियत मिले ऐं इमरान कुझु पंहिंजनि मुतालबनि तां दस्तबरदार थिए। पर मां ईअं सम्झां थो त इलेक्शन जा रिज़ल्ट ख़ुदि इमरान खे हालांकि ज़ाहिरी तौर उनजी कुवत खे वधाइनि था, पर अल्टीमेट उनजो रिज़ल्ट मूंखे ईअं थो लॻे त इमरान जो एटीट्यूड खे वधीक ईगो हुन में ॾींदा ऐं इमरान सुठा फ़ैसिला न करे सघे थो, छाजे करे जो इलेक्शन में हुनखे तमामु सुठा वोट पवंदा। कॾहिं कॾहिं फेवर जेकी थींदी आहे उहा नुक़सान बि ॾेई वेंदी आहे। तो मां ईअं सम्झां थो त इमरान वोटनि जे रिज़ल्ट जे करे इमरान सुठी पोज़ीशन में आहे त नेगोशिएट करे सघे, छाजे करे हुनखे लॻे थो त माण्हू मूंसां हाणे त विदाउट एस्टेब्लिशमेंट जी हेल्प जे माण्हू मूंसां गॾु त पोइ मां कंहिंजी ॻाल्हि छो मञां। ऐं इहो ई उहो पॉइंट हूंदो जेको इमरान जी नेगोशिएशन खे नाकाम करण में हिसो प्ले करे। कमाल हींअर त घणियूं ॻाल्हियूं चिटियूं थी वियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते बज़ाहिर जेको इमरान ख़ान जी डिमांड आहे फौरी इलेक्शन कराई वञनि, पर परदे जे पोयां जेको बैकडोर ॻाल्हियूं आहिनि उते मामिलो को ॿियो डिस्कस थी रहियो आहे, जेका नवंबर में अहम मुक़ररी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मरियम निवाज़ बि उन इशारो कयो आहे। तव्हां सम्झो था त चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी जेका मुक़ररी आहे उहो जेको प्राइम मिनिस्टर खे अख़्तियार आहे त हू मुक़ररु कंदो, उहो वाकई कोलिशन गवर्नमेंट खे अख़्तियार ॾिनो वेंदो या तव्हां सम्झो था बैकडोर जेके ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि उन में इमरान ख़ान पीटीआई ज़ाहिर आहे उनजी फॉलोइंग बि आहे, अपोज़िशन तौरु उनखे बि एतमाद में वरितो वेंदो? ॾिसो डिपेंड करे थो इहे हिकु ॿ ॾींहं जेके आहिनि इन्हनि में इहे इस्लामाबाद पहुचण खां अॻु ताईं। हाणे जेकॾहिं सिर्फ़ु इहा ई ॻाल्हि हुजे त इमरान ख़ान जेको मुख़्तलिफ़ चैनल्स खे इंटरव्यू दौरान या तक़रीर दौरान चए थो त मुंहिंजो हिकिड़ो ई मुतालबो आहे साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन। हाणे जेकॾहिं उहा ई ॻाल्हि आहे त इन में इमरान ख़ान जी जल्दी सम्झ में नथी अचे। जेकॾहिं सम्झो था इहे 2-4 महीना अञा वधीक गुज़रंदा त मौजूदा हुकूमत कहिड़ो हुननि वटि जादू जी छड़ी आहे जो हीउ सभु कुझु बहितर करे वेंदा। हाणे 4 सालनि जो इमरान ख़ान हिन महिल साफ़ शफ़ाफ़ थी वियो आहे हिननि जे कुझु महीननि जी हुकूमत में, ज़ाहिर हू डिलीवर न करे सघियो। जेकॾहिं सम्झो पिया त उहो साल जेकॾहिं अञा इमरान ख़ान खे ॾिनो वञे हा त उहो हिन महिल किथे बीठो हुजे हा। हाणे हिननि जी PDM जी हुकूमत कुझु महीना वठी करे हिन वक़्तु एतिरो ख़्वार थी चुका आहिनि छो त डिलीवर न कयो आहे ऐं इमरान ख़ान बिल्कुलु 4 साल जेके हुनजा क्लियर थी चुका आहिनि। त मसइलो सिर्फ़ु इलेक्शन न आहे, इहो मसइलो सिर्फ़ु ॿुधाइणु आहे। हा, जेकॾहिं तव्हां सम्झो था त कुझु टाइम अञा जेकॾहिं हीअ हुकूमत रहे थी त अञा वधीक ख़्वार थींदी, अञा वधीक हीअ एॾा सैलाब, ॿिया मामला, पेट्रोल जी क़ीमतूं, डॉलर जा मामला, महांगाई, इहे सभिनी ते हीअ ज़ाहिर आहे त हू क़ाबू न करे सघंदा ऐं ईअं ई हीअ पंहिंजे ग्राफ खे जेको हिन वक़्तु हिननि जो इलाही पोइते आहे उहो अञा वेंदो, इमरान ख़ान बहितर नमूने सां खटींदो। पर मसइलो सिर्फ़ु इलेक्शन न आहे त इन मां लॻे थो त हू पोयां जेका मुक़ररी आहे
उन तरीक़े सां हू सम्झे थो त मुक़ररी जेकॾहिं हुनजी मर्ज़ी मुताबिक़ थिए थी त पोइ 5 सालनि न पोइ मुमकिन आहे त हुनजी पंहिंजी मर्ज़ी जी जीअं पोइ माज़ी में पर ॻाल्हियूं जेको हलियूं वर्स्ट एक्सपीरियंस थियो आहे एस्टेब्लिशमेंट खे तव्हां सम्झो था त ईंदड़ मथियां जेके इलेक्शन आहिनि उनखे ॿीहर इमरान ख़ान खे इक़्तिदार में आंदो वेंदो? मुश्किल आहे ही इन ते ई डिपेंड करे थो त ॻाल्हियूं कहिड़े पासे वञनि थियूं, कंहिंसां ॻाल्हि ॿोल थी सघे थी। फ़ैसिला उहे इलेक्शन उहो ई थींदो जीअं थींदो रहियो आहे, इलेक्शन उहे ई थींदा, माज़ी वांगुरु ई थींदा। इलेक्शन न छॾियो ईअं न छॾींदा त आवाम चूंडे ऐं उन खां पोइ ई सभु कुझु अचे। इलेक्शन ईअं ई थींदी जो 10 सीटुनि ते वज़ीर अज़म जेको आहे उहो मुहताज हूंदो त इहे 10 सीटूं कंहिं ॿिए पासे वेंदियूं त उहा वज़ीर अज़म हलियो वेंदो। कीअं ईअं थींदो ई कोन, नवाज़ शरीफ़ खे हेवी मैंडेट ॾेई करे उन खां पोइ हीउ अहिड़ो रिस्क इहो बि न खणंदा। हालांकि हीउ बि रिस्क हूंदो पर हू अहिड़ो बि रिस्क न खणंदा त हू को छॾे ॾियनि पार्टी जेका आहे सा का कहिड़ी मक़बूल आहे, अवाम जेको आहे सो छा थो चूंडे उहे अची वञनि। हीअ वरी बि जेका बि इलेक्शन बीहे थी उहा ईअं ई बीहंदी 10-15 सीटुनि ते, का हिकिड़ी पार्टी खे हू कढंदा त को ॿियो माण्हू अची वेंदो। इन ते ई डिपेंड करे थो। मूंखे नथो लॻे त हीउ वरी बि फेयर जेको आहे सो उहो छॾियो वञे हालतुनि ते। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढिड़ो कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू। वेलकम बैक नाज़रीन। मखदूम मोहसिन साहब PTI जा अॻवान आहिनि ऐं ताज़ो PTI में उन्हनि शमूलियत कई आहे। इन खां पहिरियों GDA जा अॻवान हुआ। मखदूम साहब खे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं था। मखदूम साहब, ताज़ो जेका मुल्की असां जेकॾहिं लॉन्ग मार्च जे हवाले सां सूरत हाल ॾिसूं, तव्हां GDA में बि रही चुका आहियो। ताज़ो पीर पागारो जेको फंक्शनल मुस्लिम लीग जो सरबराह आहे उन सां ताज़ो आसिफ ज़रदारी जा बि राब्ता थिया आहिनि। कामरान टेसोरी जेको गवर्नर सिंध आहे उन बि उन सां मुलाक़ात कई आहे। तव्हां ईंदड़ वक़्त में सिनेरियो तव्हां कीअं था ॾिसो लॉन्ग मार्च जे हवाले सां? ऐं मरियम नवाज़ जेका लंडन मां प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उनजो चवणु आहे त इमरान ख़ान पंहिंजी पसंदि जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ लॻाइण लाइ लॉन्ग मार्च करे रहियो आहे। थैंक यू साईं, तव्हां यादि कयो। साईं, असल में ॻाल्हि इहा आहे त मुल्क जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उन में मईशत जी तमामु ख़राबु सिचुएशन आहे। उन जो मेन वजह आहे सियासी अनस्टेबिलिटी। ऐं जेसीं ताईं मुल्क में हिकिड़ी अफ़रा तफ़री, मुल्क में हिकिड़ी इंतशार जी सूरत हाल कंट्रोल न थींदी, उनजो वाहिद हल आहे इंतख़ाबात। ऐं आर्मी मोहतरमा मरियम साहिबा जी पंहिंजी ज़ाती राय थी सघे थी, पर उन जो हक़ीक़त सां को तालुक़ कोन्हे। हा, अलबत्ता इहे सभु मामलात आहिनि, उहे शयूं कड़ियूं आहिनि। असीं चाहियूं था त फेयर एंड फ्री इलेक्शन थिए। ही उहो उन में हिन वरी तकरूरी जो बि उन सां तालुक़ु आहे, इंतख़ाबात जी तारीख़ जो बि उन सां तालुक़ु आहे, मुल्की मईशत जो बि उन सां तालुक़ु आहे। इहे सभु हिक ॿिए जी कड़ियूं आहिनि। प्रॉपर तरीक़े सां केयरटेकर सेटअप ईंदो ऐं प्रॉपर तरीक़े सां इलेक्शन कमीशनर जो चीफ जेको आहे जेको मुतनाज़ा थी चुको आहे उन जी तकरूरी थींदी त प्रॉपर तरीक़े सां इलेक्शन थींदी। वरी का मुतनाज़ा इलेक्शन थियनि त वरी साॻी शइ अफ़राद तफ़री मुल्क में रहंदी, इंतशार रहंदो। इहा ई वजह ॿी मेन ॻाल्हि आहे त अवामी राय जो एतिराम करणु खपे। ऐं जेके बि बाई इलेक्शन थियूं आहिनि त तव्हां ॾिसो त उन में हींअर PTI वॾे माध्यम सां खटी आहिनि। बाक़ी हर अवाम कंहिंसां गॾु उहो माण्हू बि सम्झनि था, पॉलिटिकल पार्टीज़ बि सम्झनि थियूं। बाक़ी जंहिंखे जेतिरो बि ताक़त करिणो आहे, जंहिंसां करिणो आहे, जंहिंसां मीटिंग करणी आहे, उहो हर कंहिंजो पॉलिटिकल ऐं जमहूरी हिकिड़ो अख़्तियार आहे। जे केरु कंहिंसां मिले थो या कंहिंसां टॉक्स करे थो त उहो हुननि जो राइट आहे। पर जेका अवामी मक़बूलियत आहे, अवामी जेका राय आहे, उहा हाणे सम्झा थो त बाई इलेक्शन रिज़ल्ट खां पोइ हाणे को वज़ाहत जी ज़रूरत कान्हे। अवाम चङी रीति ॼाणे थी। मखदूम साहब, नवाज़ शरीफ़ वाज़े ऐं क्लियर तौर ते चई छॾियो आहे ऐं शहबाज शरीफ़ सां उनजो राब्तो थियो आहे त इमरान ख़ान सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न कयूं वञनि। ॿिए पासे मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल धुरियूं आहिनि, ज़ाहिर आहे कोलिशन जेके पार्टनर्स आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि सां राब्ता बि हलंदड़ आहिनि। सिंध जे हवाले सां पाण ॾिसूं त GDA PTI जी अलाई रही आहे। ईंदड़ वक़्त में GDA स्पेशली जेकॾहिं पाण स्पेसिफिक फंक्शनल मुस्लिम लीग जी ॻाल्हि कयूं त तव्हां सम्झो था त फंक्शनल मुस्लिम लीग PTI सां बीहंदी या फंक्शनल मुस्लिम लीग कोलिशन गवर्नमेंट जेका आहे उन सां गॾु बीहंदी? साईं, मुंहिंजो हाणे का बि मुंहिंजी वाबस्तगी उन पार्टी सां कान्हे। ऐं कोन थो कुझु चई सघां उन्हनि जी इंटरनल पॉलिसीज़ तहत, पर हू सदाईं अनपॉपुलर फ़ैसिला कंदा आहिनि ऐं उन जी वजह आहे त इहा पॉलिटिकल स्ट्रेंथ वञी बची आहे। बाक़ी पॉपुलर सदाईं तव्हां ॾिसो त जेके बि
हिकिड़े तरफ़ जेके बि जमातूं आहिनि, जेके बि माण्हू आहिनि, हिकिड़ी तरफ़ आहिनि। हींअर तव्हां ॾिसो PDM सॼो गॾिजी इलेक्शन जी तयारी करे पियो इमरान ख़ान साहब जी मक़बूलियत खे फेस करण जे लाइ। पर जेका सूरत हाल आहे, जेका अवामी रेफरेंडम आहे, उहो अवाम कंहिंसां गॾु आहे सभिनी खे ख़बर आहे। बदर साहब, असां लॉन्ग मार्च जो जेकॾहिं एंड सीन ते ॻाल्हि कयूं, फेस सेविंग जी ॻाल्हि कयूं, ज़ाहिर आहे त जेकॾहिं इमरान ख़ान जी हेतिरी सारी फॉलोइंग आहे, जेके बाई इलेक्शन जा नतीजा आहिनि उहे बि तव्हांजे आॾो आहिनि, त फेस सेविंग जे हवाले सां इमरान ख़ान खे कहिड़ी फेस सेविंग ॾिनी वेंदी जेकॾहिं उनजो मुतालबो इहो नथो मञे फौरी इलेक्शन जो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ बि उनजी मर्ज़ी जो नथो लॻे, त पोइ ॿी कहिड़ी फेस सेविंग हूंदी जंहिंमें इमरान ख़ान खे PTI खे, जंहिंजी हेतिरी सारी फॉलोइंग आहे, उनखे राज़ी करे सघिजे? मुझे ख्याल में इट इज येट टू डिसाइड। तव्हां जेकॾहिं ॾिसो त ऐलान इहो कयो वियो त 4 नवंबर ते मार्च इस्लामाबाद पहुचंदो। जेकॾहिं अॼु जूं या कल्ह जूं अख़बारूं तव्हां ॾिसो त उन्हनि में चयो आहे त भई 9 ऐं 10 तारीख़ थी सघे थी। उनजो ॾींहं वठण जो ॿियो कोई बि मूंखे को वाज़े रीज़न नज़र नथो अचे, मां सवाइ जे त हुनखे घणा ॾींहं मिलनि हू ही जेको असल में मां ईअं सम्झां थो त ख़ुदि जेको लॉन्ग मार्च आहे इलेक्शन जे हवाले सां त असां हिते डिस्कस करे चुका आहियूं, त हिन में को बि दो राय कोन्हे त इमरान ख़ान जे बैलेट ते हिन वक़्तु इमरान ख़ान जी पोज़ीशन तमामु मज़बूत आहे। ऐं उहो तक़रीबन पंजाब में त तमामु KP में, सिंध में जेतोणीक मिलियल जुलियल रुझानात तव्हां चई सघो था, पर पंजाब ऐं KP में। पर लॉन्ग मार्च मां ईअं सम्झां थो त टाइमली डिसीजन नाहे ऐं PTI खां इहो डिसीजन थोरो मिस्टेकनली थी वियो आहे। तंहिंजे करे हाणे PTI चए थी त जेकॾहिं इहो थी वियो आहे त उनखे किथे न किथे कंहिं न कंहिं अंदाज़ सां उन्हनि जे लाइ उहो पॉज़िटिव नोट ते ख़तमु थिए। तंहिंजे करे हुन सभ खां पहिरियों अमल इहो कयो आहे त उनजी तारीख़ वधाई आहे ऐं ही शायदि अञा बि वधाईंदा, तमामु आहिस्ते कंदा हिन खे, छाजे करे जो ही चाहिनि था त जेतिरा बि ॾींहं विच ते पवनि त उन में बैकडोर जेके बि कॉन्टेक्ट्स हलनि था या काफ़लिंग, जीअं सवेर असां चयोसीं त काफ़लिंग जे ख़ासि करे मेज़बानीअ में जेके हलनि था या अॻवानीअ में जेके हलनि था, कुझु न कुझु हिकिड़ो नतीजो निकिरे। अॼु जी तारीख़ ताईं त इमरान ज़रूरु फ्यूचर जे हवाले सां मां ई सम्झां थो त PTI सम्झी चुकी आहे त हिन वक़्तु जेके करंट हुन वटि मुतालबा आहिनि उहे शायदि मुमकिन नथो लॻे हुननि खे त तकड़ा पूरे थींदे नज़र अचनि। बाक़ी हू चाहे ज़रूरु था त फ्यूचर में कान का पंहिंजी पोज़ीशन का प्लेस उनखे इम्पोर्टेंट प्लेस हुजणु खपे। ऐं मां इहो सम्झां थो त जंहिं अंदाज़ सां 2018 में उनखे मौक़ो मिलियो शायदि वरी करे ज़िंदगी में मिले। ऐं फ़िलहाल अॼु जी तारीख़ में तमामु मुश्किलात इमरान ख़ान जे पलड़े में छा पवंदो मार्च जे एंड थियण ताईं। इन सां त वरी ही ॿिया मामला बि आहिनि न पंहिंजी जॻह ते, त चयूं त बाबा जेको आहे सो धुर थी चुको आहे इलेक्शन कमिशनर जेको आहे चीफ इलेक्शन कमिशनर, उनखे ॿियो तरीक़ेकार जेको आहे उनखे निगरान सेटअप जेको आहे उहो कंहिंजी मर्ज़ी सां कीअं अचे, इहे सभु मामला जेके आहिनि उहे त जनम वठंदा इन्हनि शयुनि सां। नथा सम्झो त रुॻो तारीख़ जो ऐलान करणु जेको आहे मसइले जो हल कोन्हे को, इहो सिर्फ़ु मुतालबो जेको आहे ख़ुदि फेस सेविंग जो ई आहे। त मुंहिंजी इहा ॻाल्हि रुॻो पूरी ही को पहिरियों ऐं आख़िरी को मार्च त कोन्हे कोन, इन खां अॻु बि PTI सरबराह मार्च करे उते पहुतो। अवां ॾिठो त अवां सम्झो त शाम को वॾो को ऐलान थींदो, धरणा लॻंदा, शाम जो ख़बर पई त हू शायदि वापसि हलिया विया। सो उनजे करे इहो को वॾो मसइलो कोन्हे को त हू ख़तमु कीअं कंदो। असुलु मामला जेके पोयां आहिनि उहे जेके आहिनि उहे पंहिंजो उन्हनि ते गौर करण जी ज़रूरत आहे त उहे मामला केतिरा सेटल थींदा। इन सां गॾोगॾु अॼु हिकिड़ी आइनी पिटीशन जेका आहे सा उहा बि सुप्रीम कोर्ट में जेका आहे सा उहा दाख़िल कराई वई आहे, त जंहिंमें ऑडियो लीक थी जेका हुनजी अमीन गंडापुरी जी उहो उन में मौक़िफ़ कयो वियो या ॼाणायो वियो आहे। उन सां गॾोगॾु त हीअ जेको जहाद जा जेके उन्हनि सां कसम हल्फ़ वरिता पिया वञनि कारकुननि खां, उहा शयुनि में कई वई आहे। मुमकिन आहे त को अहिड़ो फ़ैसिलो हिननि 1-2 ॾींहंनि में को ॿियो अची वञे ऐं अमल उन बुनियाद ते हू विया आहिनि त बाबा उहा अॻु में बि अची जेका इस्लामाबाद इंतिज़ामिया आहे इन्हनि सां न पई जेको आहे सो इजाज़त ॾिए हिननि खे, त अॻु में बि अवां अहिड़े क़िस्म जा ठाह करे उन खां पोइ अवां जेको आहे सो उते भंजरा कयो आहे, उन्हनि ते पूरा न लथा आहियो। त इस्लामाबाद हुननि जी पंहिंजी रियासत आहे न, इस्लामाबाद पंहिंजी हुननि जी जेका आहे हुकूमत आहे। इस्लामाबाद में ई पाण जीअं पहिरियों ॻाल्हायोसीं त उते पहुचण खां पोइ समूरा मामला जेके आहिनि उहे थींदा। मुमकिन आहे सुप्रीम कोर्ट खां का अहिड़ी शइ अची वञे जंहिं ते हीउ मामिलो थी वञे। मुमकिन आहे उहे 1-2 महीना घटि करे ऐलान कराए छॾनि त जेको आहे अवां
इलेक्शन वा 2 महीना अॻु में था असां ऐलान जेको आहे सो कयूं ऐं बाक़ी मामलनि ते ईंदासीं, पोइ हिननि खे वापसि थियण खां पोइ वरी हुकूमत जी मर्ज़ी आहे न त हू कहिड़नि ॻाल्हियुनि ते कॾहिं था जेको आहे सो उन्हनि ते पूरा लहनि। सो इहा मामला कोई एॾो कोन्हे को, इहो 1-2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। जी मखदूम साहब, ही जेके ऑडियो लीक्स थियूं आहिनि, इमरान ख़ान ख़ुदि ट्वीट बि कयो आहे त ईंदड़ जेके 6 महीना आहिनि इनकलाब जा आहिनि ऐं हुन रतो छाण जी ॻाल्हि कई आहे, वोट जी तब्दीली जेकॾहिं न आहे त पोइ हुन रतो छाण जी ॻाल्हि कई आहे। अहिड़े क़िस्म जूं ऑडियो लीक्स बि आहिनि, पिटीशन में फाइल थी आहे। तव्हां सम्झो था त मामला जेकॾहिं कन्फ्रंट्रेशन में वञनि था, रतो छाण जी तरफ़ वञनि था पिया, त उहो हिन मुल्क जे लाइ, स्टेट जे लाइ उहो सही हूंदो या हलंदड़ जेको ही जमहूरी सेटअप आहे? इमरान ख़ान चयो आहे जेकॾहिं मार्शल लॉ लॻे थी त भली लॻे, त इन क़िस्म जी ॿोली जेका इस्तेमालु कई वञे थी रतो छाण वारी, तव्हां सम्झो था त मुल्क जी अॻु में मैशियत जेका आहे उहा बिल्कुलु हिकिड़े तबाहकुन हालत में आहे, उन सां अञा वधीक मुआशी तौर ते मुल्क खे वधीक नुक़सानु थींदो? हेलो जी मखदूम साहब। साईं, पहिरीं ॻाल्हि त कंसंट्रेशन कतन मुल्की मफ़ाद में कान्हे, ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे त जीअं तव्हां पहिरीं अर्ज़ु कयो त नवाज़ शरीफ़ साहब शहबाज शरीफ़ साहब खे ॻाल्हियुनि खां मना कयो आहे। पहिरीं ॻाल्हि त इहो अख़्तियार नवाज़ शरीफ़ साहब खे हुजण ई न खपे, छो त नवाज़ शरीफ़ साहब हिकिड़ा ऑलरेडी केसिस खां राय फरार अख़्तियार करे वेठा आहिनि ऐं पहिरीं त उन्हनि खे पंहिंजी पाकिस्तान जी कोर्टुनि खे फेस करणु खपे। पर असांजे मुल्क जी बदकिस्मती आहे त जेके 4-5 सालनि खां वठी मफ़रूर हुआ, उनखे घुराए वरी इसहाक डार खे फ्रांस जो मिनिस्टर लॻायो वियो आहे। त असां वटि हिते फेस वैल्यू जी जीअं ॻाल्हि कई, फेस सेविंग जी ॻाल्हि कई थी वञे त ॾिसो, फेस सेविंग या हल हिकिड़ो ई आहे, इलेक्शन जी तारीख़ ॾिनी वञे, पोइ ॿियनि शयुनि ते टॉक थियनि, ऐं इहो ई आउं सम्झां थो त मुल्की मफ़ाद में बि आहे, ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ जे मफ़ाद में बि आहे, PTI जे मफ़ाद में बि आहे, ऐं मौजूदा हुकूमत जे मफ़ाद में बि आहे। पोइ ॻाल्हियूं कनि, ॾिसो हर मसइले जो हल ॻाल्हियूं आहिनि, जे ॻाल्हियूं न थींदियूं या कोन थींदियूं त मुल्क में इंतिशार फैलिबो। इंतिशार कतन जस्टिफाई कोन थो करी सघे। असीं मुल्क जी सलामती जा दुआगू आहियूं, असीं चाहियूं था त पुरअमन तरीक़े सां का बि खूनरेज़ी न थिए, का बि गैर आइनी अमल न थिए, ऐं का बि इदारनि जो में टकराव न थियणु खपे, ऐं प्रॉपर तरीक़े सां बिल्कुलु टॉक थियणु खपनि। हुकूमत ऐं PTI हिकिड़ी हक़ीक़त आहे, हिकिड़ी वॾी पॉलिटिकल पाकिस्तान जी जमात आहे, ऐं हींअर मौजूदा पाकिस्तान जी हिस्ट्री में अहिड़ो लीडर रहियो ई कोन्हे जे 5-6 हल्कनि सां अलॻि अलॻि इलेक्शन में कामयाबी हासिल कई हुजे। त हिकिड़ी टॉक्स थियणु खपनि, हिकिड़ी प्रॉपर इलेक्शन जी तारीख़ अचणु खपे, पोइ जेके बि आइनी ऐं कानूनी हल आहे उहो हल निकिरे, जंहिंमें माण्हुनि खे परेशानी न थिए, असांजे मुल्क जी मईशत खे बि नुक़सानु न थिए, जीअं पाकिस्तान हिकिड़ो बहितरी जी तरफ़ वञी सघे। मखदूम साहब, आइनी तौर ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी जो अख़्तियार जेको आहे उहो प्राइम मिनिस्टर जो आहे। इमरान ख़ान इन खां अॻु में जेके स्टेटमेंट ॾींदो रहियो आहे त आसिफ़ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ जेकॾहिं फ़ैसिलो कंदा त उहो क़बूल न कयो वेंदो, ऐं बाद में असां ॾिसूं था त उन में पॉलिसी में तब्दीली आंदी वई। PTI जा जेके लीडरशिप आहिनि उन्हनि चयो त इहो प्राइम मिनिस्टर जो अख़्तियार आहे। तव्हां सम्झो था त मामिलो इनसाइड पर्दे जे पुठियां कहिड़ो आहे, त वाकई इमरान ख़ान चाहे थो त उनजी पसंदि जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुजे, इलेक्शन जो मामिलो आहे, मामला के ॿिया आहिनि, उन सॼी सूरताल खे जेके इनसाइड शयूं हलनि थियूं पियूं, बैकडोर जेके ॻाल्हियूं हलनि थियूं, उते ॻाल्हियूं डिस्कस कहिड़ी थी रहियूं आहिनि? साईं, असल में बैकडोर या इंडोर जेको बि मामिलो आहे, मामिलो इहो आहे त 2023 जी जेका ईंदड़ जनरल इलेक्शन आहे उनखे कीअं हाईजैक कयो वञे। इमरान ख़ान साहब जो मुतालबो इहो कतन कोन्हे त हुनजो मनपसंदीदा माण्हू आर्मी चीफ थिए, हुनजो मुतालबो सिर्फ़ु इहो आहे त को न्यूट्रल आर्मी चीफ अचे, हिननि जे मर्ज़ी मुताबिक़ डिसीशन न थिए, जंहिंसां ही जंहिं शइ खे इस्तेमालु करे आईंदा उन जे पावर खे यूज़ करे ही मुदाख़लतूं कराए ही ईंदड़ इलेक्शन खे हाईजैक न करे सघनि। ऐं मेन ॻाल्हि इहा आहे त ॾिसो त अवामी राय जो एतिराम करणु खपे, ऐं बिल्कुलु प्राइम मिनिस्टर जो इहो अख़्तियार आहे, असीं इन शइ खे मञूं था, पर जेको हींअर जो प्राइम मिनिस्टर आहे उनखे आंदो ई असीं सम्झूं था त गैर आइनी गैर कानूनी तरीक़े सां, छो त अलबत्ता जेका सिंध हाउस में जेका मंडी लॻाई वई ऐं जंहिं तरीक़े सां नो कॉन्फिडेंस जो मोशन आणे ऐं ख़रीदो फरोख्त कई वई, त असीं इहा उमेद इदारनि मां रखूं था त जीअं कोर्ट्स उन राति 12 बजे खुलियूं, ईअं ई 2-3 ॾींहं पहिरीं खुलंदा जॾहिं सिंध हाउस में मंडी लॻाई वई सिंध जे पैसनि मां। सिंध मज़लूम सूबो आहे जेको सभिनी खां वधीक कमाए थो, सभिनी खां वधीक ॾिए थो, ऐं सभिनी खां वधीक नज़रअंदाज थिए थो, ऐं इहो हर दौर में नज़रअंदाज थिए थो। इवन
छो त उहा PTI जो असांजी पार्टी आहे, पर उते मां इहा बार बार बि गुज़ार कयां थो तव्हां सिंध सूबे खे तवजो ॾियो। सिंध खे हाणे तव्हांजी सख़्तु ज़रूरत आहे ऐं सिंध जे ई पैसे खे इस्तेमालु कयो। मुल्क जी हिकु वफ़ाक़ी हुकूमत खे तब्दील कयो वियो जेको सिंध हाउस में थियो। इन करे हिन प्राइम मिनिस्टर जी जो रहण ही हाणे मशकूक थी चुको आहे ऐं इन प्राइम मिनिस्टर खे अख़्तियार कोन्हे त हू को ईंदड़ आर्मी चीफ लॻाए या इलेक्शन कमीशन जे मुक़ररी करे। हाणे राजा रियाज़ ऑपोज़िशन लीडर आहे, हाणे शहबाज शरीफ़ ऐं राजा रियाज़ गॾिजी के निगरान सेटअप आणींदा त कहिड़ी इलेक्शन थींदी ऐं कहिड़ी उहा शफ़ाफ़ चूंडूं थींदियूं। PTI हिकिड़ी हक़ीक़त आहे, इमरान ख़ान साहिब हिकिड़ी हक़ीक़त आहे, टॉक्स थियणु खपनि ऐं टॉक्स जो हिकिड़ो मुस्बत हल निकिरे, न्यूट्रल अंदाज़ हल निकिरे। उन में इहो न आहे त नवाज़ शरीफ़ छा थो चवे। नवाज़ शरीफ़ साहिब मुल्क जी माज़ी थी चुको आहे, जेको फ़ैसिलो करिणो आहे उहो इदारनि खे करिणो आहे, शहबाज शरीफ़ खे करिणो आहे, इमरान ख़ान साहिब खे करिणो आहे, ॿियूं जेके पॉलिटिकल स्टेक होल्डर्स आहिनि, फज़ल रहमान साहिब आहे, ज़रदारी साहिब आहिनि, हिन सभ जी गॾिजी हल कढनि जंहिंसां मुल्की मईशत जी भलाई थिए ऐं हिकिड़ी बहितरी अचे। जी बदर साहब, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी तव्हां सम्झो था ईंदड़ कुझु ॾींहंनि में, पाण जेकॾहिं हफ़्ते या ॾेढ हफ़्ते जी ॻाल्हि कयूं, तव्हां सम्झो था त कोलिशन गवर्नमेंट फौरी तौर ते नए चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो नालो अनाउंस कंदी, या ही जेको लॉन्ग मार्च आहे उन लॉन्ग मार्च जॾहिं कमाल लाशरी साहब जो चवणु आहे त इमरान ख़ान अॻु में बि अहिड़ा फ़ैसिला कंदो रहियो आहे, लॉन्ग मार्च ख़तम बि थी सघे थो। चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी जे हवाले सां तव्हांखे कीअं सूरत हाल लॻे थी, गवर्नमेंट कहिड़ो फौरी तौर ते इनिशिएटिव वठंदी? मुंहिंजे ख़्याल में त इहो जेकॾहिं 4 तारीख़ ते पहुचिया त यकीनन असां ईअं चऊं आहे त भई गवर्नमेंट ते वधीक प्रेशर आहे। मां नथो सम्झां त गवर्नमेंट ते कंहिं बि क़िस्म जो प्रेशर आहे। इहे ॾाढो शयूं जेके आहिनि उहे जेके मुक़ररु करनि था, यानी नॉर्मली जेको आइन में चयो थो वञे त वज़ीर आज़म मुक़ररु कंदो आहे, डेफिनेटली कंसेंट वठंदो आहे जेको सिटिंग चीफ हूंदो आहे उन खां। ऐं मुंहिंजे ख़्याल में उहे ॿई सेम, जेको पुराणो लफ़्ज़ असीं वरी दोहरायूं पिया, सेम पेज, जेको असां हाणे ई माण्हू चवनि था त जमहूरियत तमामु सुठी ॻाल्हि आहे, जमहूरियत जी पासदारी हुजणु खपे, पर सेम पेज जो असां 4 साल लफ़्ज़ ॿुधंदा हुआसीं। हाणे हू सेम पेज ते आहिनि। मुंहिंजे ख़्याल में दे डोंट हैव एनी काइंड ऑफ प्रॉब्लम त उहे कंहिंखे मुक़ररु कनि। ऐं मार्च, मुंहिंजे ख़्याल में मार्च इज़ अ फ्लॉप डिसीजन, ऐं मार्च कुझु बि इन डिसीजन जे मामले में को ख़ासि रंडक विझदे नज़र नथो अचे। ऐं तव्हां इहो बि ॾिसो त ॾींहं बि चढ़ी आया। मुंहिंजे ख़्याल में आईंदा 10 तारीख़ 15 तारीख़ जे अंदरि अंदरि ही नाले जो ऐलान थी वेंदो, थिंग्स विल फिज़ल आउट। ऐं मुंहिंजे ख़्याल में तमामु आसान स्टेप आहे, जेको जेकॾहिं को थ्रेट हुयो त दैट इज़ ओवर। प्रोग्राम जी वाइंड अप तरफ़ वञूं था। लास्ट मिनट, कमाल, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी ज़ाहिर आहे त प्राइम मिनिस्टर जो अख़्तियार आहे, तव्हां सम्झो था ईंदड़ कुझु ॾींहंनि में नालो अनाउंस थींदो? या यकीनन शायदि को इन जो आइनी बि हू आहे त कुझु केतिरा ॾींहं जेको अॻुवाट उहो अनाउंस कयो वेंदो आहे रिटायरमेंट खां पहिरियां, शायदि उहे बि ईंदा। पर मूंखे जेको आहे त इहो सभु कुझु ही तेसि ताईं वाइंड अप थी चुको हूंदो सभु कुझु, ऐं हिन लॉन्ग मार्च दौरान मूंखे नथो लॻे त को नालो अनाउंस थी वञे। ज़ाहिर ही मामला पोइ ॻाल्हियुनि ज़रिए हल था थियनि, या कंहिं प्रेशर ज़रिए हल था थियनि, या को ऐलान कराए हल था थियनि। ही जीअं हल थींदा त उन खां पोइ जेको आहे सो नालो अनाउंस थियण जो मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त उहो पोइ ई अनाउंस थींदो। ही मामिलो हिकु पासे करे पोइ उन में 2 ॾींहं लॻनि था, 1 ॾींहुं लॻे थो या 4 ॾींहं लॻनि था, इस्लामाबाद ताईं पहुचंदे पहुचंदे हिन मार्च खे हिकु पासे करे उन खां पोइ नाले जो बिल्कुलु ॾिसजे त ईंदड़ जेके ॾींहं आहिनि उनमें कहिड़ी सूरत हाल थी वञी बीहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी मुक़ररी या फौरी इलेक्शन, लॉन्ग मार्च जो एंड सीन कहिड़ो थींदो आहे। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। कमाल लाशारी साहब, बदर समेजो साहब, मखदूम मोहसिन साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। 3 महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं नए उनवान सां हाज़िर थींदासूं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।